वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़्ज़िक्रि फ़हल मिन मुद्दकिर। असां हिन क़ुरान खे नसीहत लाइ आसान ज़रियो बणाए छॾियो आहे, छा पोइ आहे को नसीहत पिराइण वारो? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन नबीना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमईन, अम्मा बाद। नाज़रीन किराम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। क़ुरान करीम जी मुंतख़ब सूरतुनि जी तफ़सीर जो सिलसिलो जारी आहे। अॼु असां इंशाअल्लाह अल्लाह ताला जी तौफ़ीक़ सां सूरतुल गाशिया जी मुख़्तसर तफ़सीर बयान कंदासूं। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असांखे सम्झ ऐं अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सूरतुल गाशिया मक्की सूरतुनि मंझां हिकु सूरत आहे। उन जी तफ़सीर जो सिलसिलो शुरू कयूं था। हल अताक हदीसुल गाशिया, छा आई तव्हां वटि हदीसुल गाशिया ढकण वारी जी ख़बर। गाशिया जेका ढकण वारी आहे, जेका छाइजी वञण वारी आहे। गाशिया क़यामत जे नालनि मंझां हिकिड़ो नालो आहे त जॾहिं ईंदी त हिकु त ओचितो ईंदी ऐं ॿियो हर शइ खे ढके छॾींदी, हर शइ ते छाइजी वेंदी। क़यामत जो हिकिड़ो नालो आहे जंहिंमें हिकु वॾी हैबत ऐं उन जी सख़्ती बयान थी रही आहे। वुजूहुन यौमइज़िन ख़ाशिआ, उन ॾींहुं कुझु चेहरा हूंदा ख़ाशिआ, ज़लील, ख़्वार। क़यामत जॾहिं ईंदी, जे पुठियां बि हिकिड़ी सिफ़त ज़िक्र थी, ख़ाफ़िज़तुर राफ़िआ। हीअ क़यामत केतिरनि खे ज़लील करण वारी हूंदी ऐं केतिरनि खे इज़त ॾियण वारी हूंदी। ज़लील केरु थींदा? उहे थींदा जेके काफ़िर हूंदा, मुशरिक हूंदा, जिन क़यामत जो इनकार कयो, जिन उन जी तयारी कोन कई, जिन जा ॾींहं ऐं रातियूं गुनाहनि में ऐं ग़फ़लत में गुज़रियूं। फ़रमाई त हीअ क़यामत उन्हनि खे ज़लील ऐं ख़्वार करण वारी हूंदी। आमिलतुन नासिब, अमल करण वारा, नासिब ऐं थकण वारा। आमिलतुन अमल करण वारा, नासिबतुन थकण वारा। हिन जा ॿ मफ़हूम आहिनि। हिकिड़ो त जहन्नम जे अज़ाब में उन्हनि जो इहो मामिलो हूंदो, या क़यामत जे ॾींहुं उन्हनि जो इहो मामिलो हूंदो त उहे इंतिहाई थकियल हालत में हूंदा, मुशक़त, तंगी ऐं ॾुखियाई में नज़र ईंदा। ऐं हीअ क़यामत उन्हनि खे ज़लील ऐं ख़्वार कंदी। ऐं ॿी माना इहा आहे त हिन मां मुराद उहे आहिनि जिन दुनिया में अमल त कया पर अल्लाह ते उन्हनि जो ईमान कोन हो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत ते उन्हनि जो यकीन कोन हुयो, या अल्लाह सां शिरक कंदड़ हुया, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत जो इनकार कंदड़ हुया, त उन्हनि जा अमल अल्लाह ताला ज़ाया करे छॾींदो। व क़दिमना इला मा अमिलू मिन अमलिन फजअलनाहु हबा मंसूरा। क़यामत जे ॾींहुं जो ज़िक्र आहे त अल्लाह ताला काफ़िरनि जे अमलनि जो बयानु कयो। फ़रमाई त उन्हनि ॾांहुं असां तवजह कंदासूं ऐं उन्हनि खे ईअं उॾारे छॾींदासूं जीअं तेज़ हवा में दज़ ऐं मिटी उॾामी वेंदी आहे। उन जी का हैसियत कोन थी हुजे। उन तेज़ हवा ऐं तूफ़ान जे मुक़ाबले में ईअं ई काफ़िरनि जा अमल उन्हनि जे कुफ़्र जे करे, शिरक जे करे अल्लाह वटि को वज़न ऐं का हैसियत बि कोन रखंदा। ऐं ॿियो मतिलबु आहे त उन्हनि अमल त कया पर बिदअतुनि ते उहे हलिया। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़ हुननि अमल कोन कया। अहिड़ो अमल बि ज़ाया आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, मन अमिल अमलन लैसा अलैहि अमरुना फहुव रद्दुन। त जंहिं शख़्स अमल कयो, अहिड़ो अमल कयो जंहिं ते असांजो को हुकुम कोन्हे, फ़रमाई त उनजो उहो अमल रद्द आहे, ज़ाया आहे। त अमल उहे करणु खपनि जेके रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कया, ऐं उहे न जेके असां पंहिंजे हिसाब सां जिन खे सम्झूं था।
त हीअ नेकी आहिनि, हीउ सुठो अमल आहे। शरीयत जी इस्तिलाह में नेक अमल उहो आहे जेको शरीयत जो ॿुधायल हुजे ऐं उन तरीक़े जे मुताबिक़ उहो कयो वञे जीअं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो अमली लिहाज़ सां करे ॾेखारियो। त आमिलतुन नासिब, अमल कंदड़ हूंदा नासिब ऐं थकंदड़ हूंदा, पर उन्हनि जो को सिलो, उन्हनि जो को बदिलो उन्हनि खे न मिलंदो। या त कुफ़र ऐं शिरक जे करे उन्हनि जा अमल ज़ाया थी वेंदा, या बिदअतुनि जे करे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते अमल न करण जे करे उन्हनि जा अमल ज़ाया ऐं बर्बाद थी वेंदा। तस्ला नारन हामिय, उहे दाख़िल थींदा नारन हामिय, अहिड़ी बाहि में हामिय जेका ॿरंदड़ हूंदी, जेका तेज़ ॿरी रही हूंदी, तेज़ जंहिंजा शोला हूंदा, उन बाहि में उहे दाख़िल थींदा। तुस्का मिन ऐनिन आनिय, उन्हनि खे पियारियो वेंदो उन चश्मे मां पाणी, आनिय जेको टहकंदड़ हूंदो, इंतिहाई गरम जंहिंजो पाणी टहकी रहियो हूंदो, उन मां उन्हनि खे पाणी पीआरियो वेंदो। त इहो अज़ाब आहे। असां ॾिसूं था त गर्मी में जॾहिं सख़्तु असांखे गर्मी लॻे थी त पाणी जी तलब सभ खां वधीक थिए थी, उहे जहन्नम जे अज़ाब में हूंदा। पाणी जी हुननि खे तलब थींदी त कहिड़ो पाणी उन्हनि खे पीआरियो वेंदो, अहिड़ो पाणी जेको इंतिहाई टहकंदड़ ऐं ॿरंदड़ चश्मे जो हूंदो। लईस लहुम तआमुन इल्ला मिन ज़री, न हूंदो उन्हनि जे लाइ खाधो इल्ला मिन ज़री, मगर कंडनि वारो गाह। यानी जॾहिं बुख लॻंदनि जहन्नमिन खे त उन्हनि जो खाधो छा हूंदो, उहो जेको कंडनि वारो गाह हूंदो ऐं उन जे खाइण जो को फ़ाइदो न आहे। फरमाई ला युस्मिनु वला युग़नी मिन जू, न त उहो उन्हनि खे थुल्हो कंदो, वला युग़नी मिन जू, ऐं न ई उन्हनि जी बुख खे ख़तमु कंदो। इंसानु खाधो खाए थो त उनजो मक़सदु हिकिड़ो त ग़िज़ाइयत जो हुसूल हुजे थो, त हुनखे ताक़त अचे, हुनखे कुवत अचे, ॿियो हुनजी बुख ख़तमु थिए। जहन्नमिन जो जेको खाधो आहे, फरमाई त इहो उहो खाधो हूंदो जेको न उन्हनि खे थुल्हो कंदो, न का तवानाई ॾींदो, ऐं न ई उहो उन्हनि जी बुख खे ख़तमु कंदो। वुजूहुन यौमइज़िन नाइमा, अलाह ताला हिते ज़िक्र कयो हिकु उहे चेहरा जेके ज़लील हूंदा, उन्हनि जो अंजाम अलाह ताला ज़िक्र कयो त जहन्नम में उन्हनि खे कीअं अज़ाब ॾिनो वेंदो। अॻिते फरमाए वुजूहुन, कुझु चेहरा हूंदा यौमइज़िन उन ॾींहुं नाइमन, जेके ताज़ा हूंदा, जेके ताज़गी में हूंदा, जिन ते वॾी रौनक हूंदी, जेके ख़ुशी में हूंदा। लिसाइहा राज़िय, पंहिंजी कोशिश ते राज़ी हूंदा, ख़ुशि हूंदा। दुनिया में जेको कुझु हू करे आया, जेके अमल करे आया, उन्हनि जे करण जे करे ख़ुशि हूंदा त असां नेक अमल कया, जंहिंजे नतीजे में अल्लाह ताला जी रज़ा असांखे मिली, जंहिंजे नतीजे में हीअ जन्नत अल्लाह ताला असांखे नसीब कई, असांखे अता कई। ख़ुशि हूंदा पंहिंजे उन कयल अमलनि खां जेके दुनिया में उन्हनि कया। फ़ी जन्नतिन आलिय, फ़ी जन्नतिन, जन्नत में हूंदा, बहिश्त में हूंदा, आलियतिन जेके बुलंद हूंदा, ऊचा, जेका मथां बाग हूंदा, जन्नतूं हूंदियूं उन में हूंदा। ला तस्मउ फ़ीहा लाग़िय, न तूं ॿुधंदे उन में लाग़िय का फज़ूल ॻाल्हि, का बकवास, अहिड़ी ॻाल्हि जंहिंजो को फ़ाइदो कोन्हे, गुनाह जी ॻाल्हि, गार गंद, बद अख़लाक़ी, का अहिड़ी शइ तव्हांखे हुते ॿुधण में न ईंदी। हीअ जन्नत ऐं उनजो पुरसुकून माहौल हूंदो। फ़ीहा ऐनुन जारिय, उन जन्नत में चश्मा आहिनि, जारिय जेके जारी आहिनि। हिकु माना जे एतबार सां ऐन इसमें जिन्स आहे, हिन मां मुराद को हिकु चश्मो कोन्हे, पर कई चश्मा आहिनि जन्नत जा जेके जारी हूंदा। या ॿियो तर्जुमो इहो बि थी सघे थो फ़ीहा ऐनुन जारिय, उन में चश्मो आहे जारिय जेको वहंदड़ आहे। फ़ीहा सुरुरुम मरफ़ूअ, उन में सुरुर तख़्त हूंदा, मरफ़ूअतुन मथां ऊंचा तख़्त हूंदा। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जन्नतिन जे लाइ इहे नेमतूं तयारु कयूं आहिनि त उन्हनि जे लाइ तख़्त हूंदा जिते हू
वेठल हूंदा, टेक लॻाए वेहंदा। व अकवाब मौदू ऐं प्याला हूंदा जेके रखियल हूंदा, यानी हिकु तरतीब सां, हिकु सुहिणी तरतीब सां उहे प्याला रखियल हूंदा जिन मां जन्नती पीअंदा, जन्नत जो पाकीज़ा शराब जेको अल्लाह ताला उन जे लाइ तयारु कयो आहे। व नमारिकु मसफ़ूफ़ ऐं विहाणा जेके रखियल हूंदा, उन्हनि विहाणनि ते उहे टेक लॻाईंदा। व ज़राबियु मबसूस ऐं उहे ग़ालीचा जेके विछायल हूंदा, उहे बिस्तर जेके विछायल हूंदा जंहिं ते उहे सुम्हंदा ऐं टेक लॻाईंदा। त ही जन्नत जूं नेमतूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिते ज़िक्र कयूं, उन्हनि जे लाइ उहे चेहरा जेके नेमतुनि में हूंदा, ख़ुशि हूंदा ऐं दुनियावी अमलनि जे करे अल्लाह ताला उन्हनि खे इहा जन्नत अता फ़रमाईंदो। उन्हनि जी कुझु नेमतुनि जो अल्लाह ताला हिते ज़िक्र कयो त उते जारी चश्मा हूंदा ऐं तख़्त हूंदा ऐं उन्हनि जे लाइ पीअण जा जाम ऐं प्याला हूंदा ऐं बहितरीन उम्दा क़िस्म जा ख़ूबसूरत विहाणा हूंदा ऐं जेके मखमली उते बिस्तर हूंदा उहे उन्हनि जे लाइ हूंदा। इहे नेमतूं आहिनि जिन मञा कुझु अल्लाह ताला हिते ज़िक्र कयूं आहिनि। अफ़ला यंज़ुरून इलल इबिली कैफ़ ख़ुलिक़त, पोइ छा उहे नथा ॾिसनि इलल इबिली उठ ॾांहुं कैफ़ ख़ुलिक़त त उनखे कीअं पैदा कयो वियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त अहले अरब खे ख़िताब कयो आहे, छो त उन्हनि जी अक्सर जेका सवारी हूंदी हुई उन वक़्तु उहो उठ हूंदो जंहिं सां गॾु उहे रहंदा हुआ ऐं उन जूं ज़रूरतूं उन उठ मां ई पूरियूं थींदियूं हुयूं। वॾा सफ़र बि कंदा हुआ ऐं सामान वज़नी बि उन ते खणंदा हुआ। त ही उठ उन्हनि जे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिकु मिसाल जे तौर ते ज़िक्र कई जंहिंखे हू सुञाणनि था। फ़रमाई छा हिन उठ खे नथा ॾिसो, हिन खे कीअं पैदा कयो वियो आहे। उठ उहो जानवर आहे जो कई ॾींहं ताईं बुखियो ऐं उञो रही सघे थो। त ॾुखिया सफ़र, सहरा जा सफ़र जिते खाइण ऐं पीअण कोन हूंदो हुयो, गाह कोन हूंदो हुयो, कहिड़े नमूने हीअ उठ आहे जंहिं ते चढ़ी करे हू इहे सफ़र कनि था। त अल्लाह ताला उन ते उन्हनि खे दावत फ़िक्र ॾिनी ऐं सोचियो या ॾिसो कीअं अल्लाह ताला हेॾे वॾे उठ खे इंसान जे ताबे करे छॾियो। कॾहिं हिकु नंढड़ो मासूम ॿारु हुजे थो, उनखे हकले वञे थो, उनजी रस्सी खे पकिड़े उनखे छिके वञे थो ऐं हुनखां कई गुनाह, कई दर्जा जेको मथां उठ आहे उनजे ताबे आहे, जेॾां उनखे हकले थो, जेॾां उनखे काहे थो उहो उठ ओॾी वञे थो। त हीअ कई निशानियूं आहिनि जेके अल्लाह ताला हिन उठ में रखियूं आहिनि। व इल समाई कैफ़ रुफ़ियत, ऐं आसमान ॾांहुं कैफ़ रुफ़ियत कीअं उनखे बुलंद कयो वियो। आसमान खे ॾिसो त कहिड़े नमूने अल्लाह ताला उनखे मथे कयो आहे। तव्हां का मामूली बिल्डिंग, कोई जॻह, को घर बग़ैर पीलरनि जे, बग़ैर थोड़नि जे नथा ठाहे सघो। हीअ एॾी वॾी मख़लूक आहे अल्लाह जी, जिते तव्हां नज़र फेरायो मथे हर पासे उहो आसमान तव्हांखे नज़र ईंदो त उहो कीअं मज़बूत आहे ऐं बग़ैर पीलरनि जे, बग़ैर थंभनि जे उहो कीअं क़ाइमु आहे। अल्लाह जे हुक्म सां उहो क़ाइमु आहे। तव्हां ॾिसो अल्लाह ताला पुठियां सूरह मुल्क में बि उन ॻाल्हि जो ज़िक्र कयो जंहिंजी तफ़सीर असां बयानु करे चुका आहियूं त अल्लाह ताला दावत ॾिनी, ॾिसो वरी ॾिसो, बार बार ॾिसो, ॾिसो त तव्हांखे का कमी, को नक़्स, को ऐब, का ॾार आसमान में नज़र अचे थी। केॾी मुहकम ऐं ठोस ऐं मज़बूत शइ आहे जेका अल्लाह ताला तव्हांजे लाइ ठाही आहे। हीअ मिसाल ॾियण जो मक़सदु छा आहे? हिन जो मक़सदु इहो आहे त मुशरिकीन मक्का उन वक़्तु जेके मरण खां पोइ वारी ज़िंदगी ते हैरान थींदा हुआ, चवंदा हुआ त अल्लाह वरी असांखे कीअं उथारींदो। हुननि खे इहो ॿुधायो पियो वञे, ॾिसो इहे केॾियूं वॾियूं मख़लूक़ूं आहिनि, हीअ आसमान ऐं ज़मीन कीअं अल्लाह जे हुक्म सां क़ाइमु आहे, अल्लाह कीअं हिननि खे ठाहियो आहे। उन जे मुक़ाबले में तव्हांजी कहिड़ी हैसियत आहे? तव्हां कमज़ोर ऐं बिल्कुलु नाक़िस आहियो, जॾहिं त अल्लाह तव्हांखे पहिरियां पैदा बि करे चुको आहे। त जंहिंखे पहिरियां बि पैदा करे चुको आहे त पोइ इन में कहिड़ी हैरानी जी ॻाल्हि आहे जो क़यामत जे ॾींहुं वरी अल्लाह ताला उनखे ज़िंदा करे उथारे। त इहो मक़सदु आहे इहा मिसाल ॾियण जो। त फ़रमाईं त व इलल जिबाल
कैफ़ नुसिबत, ऐं जबलनि ॾांहुं कैफ़ नुसिबत, कीअं उन्हनि खे ज़मीन में मज़बूत कयो वियो आहे, कीअं उन्हनि खे नसब कयो वियो आहे। हीअ पहाड़ ही बि केॾा वॾा हुजनि था, अज़ीम हुजनि था, कीअं ज़मीन में अल्लाह ताला उन्हनि खे मज़बूत करे छॾियो आहे, ऐं ज़मीन हिननि जे करे हरकत नथी करे, क़ाइमु आहे। त इहे अल्लाह जी अज़ीम कुदरत आहिनि इहे जबल, जिन ते तव्हां गौर कयो ऐं सोचो। वइलल अर्ज़ कैफ़ सुतिहत, ऐं ज़मीन ॾांहुं कैफ़ सुतिहत, कीअं उनखे विछायो वियो। अल्लाह ताला ज़मीन खे कीअं विछाए छॾियो आहे, फैलाए छॾियो आहे। त इहा बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी हिकु अज़ीम कुदरत ऐं उनजो नमूनो आहे। त इंसानु सोचे गौर करे त पोइ उनखे यकीन थी वेंदो त मरण खां पोइ जी ज़िंदगी यकीनी आहे। जेको अल्लाह एॾी अज़ीम मख़लूक पैदा करे सघे थो, त हिकु इंसान खे पैदा करणु, उहो बि जंहिंखे पहिरियां हू पैदा करे चुको आहे, कहिड़ो मुश्किल हूंदो। यकीनन इंतिहाई आसान आहे। फ़ज़क्किर इन्नमा अंत मुज़क्किर, फरमाई तव्हां नसीहत कयो, इन्नमा अंत मुज़क्किर, उन लाइ त तव्हां रुगो नसीहत कंदड़ आहियो। असांजी ज़िमेदारी, बल्कि हिते अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िमेदारी इहा बयानु थी रही आहे, उहा आहे नसीहत करणु, अल्लाह जो दीन माण्हुनि खे ॿुधाइणु, जन्नत ॾांहुं माण्हुनि खे सॾणु, जहन्नम जे अज़ाब खां उन्हनि खे डिॼाइणु, तौहीद जी दावत ॾियणु, शिरक जो रद्द करणु, इहो असांजो कमु आहे। हाणे केरु क़बूल करे या न करे, अल्लाह ताला ई आहे जेको जंहिंखे चाहे हिदायत ॾिए, जंहिंखे चाहे उनखां महरूम करे छॾे। असांजो कमु रुगो इहो आहे जो असां माण्हुनि खे नसीहत कयूं। नसीहत क़बूल कंदो उहो जेको जंहिंजे दिलि में तक़वा हूंदी, ख़शियत हूंदी, अल्लाह जो डपु हूंदो, जंहिंखे अल्लाह हिदायत ॾियणु चाहींदो, उन जे लाइ त नसीहत कयो। उन लाइ त तव्हां नसीहत कंदड़ आहियो, यानी तव्हां पंहिंजो कमु कयो। हीअ तव्हांजो इनकार कनि था, तव्हां सां मज़ाक कनि था, ठठोलियूं कनि था, इन जी परवाह न कयो। तव्हांजो अजर अल्लाह ते आहे, बाक़ी हिदायत तव्हांजे हथ में कोन्हे, हिदायत अल्लाह जे हथ में आहे, जंहिंखे चाहे उहो हिदायत ॾिए। लस्त अलैहिम बिमुसैतिर, न आहियो तव्हां उन्हनि मथां बिमुसैतिर दारोगा, तव्हां उन्हनि जे मथां ज़बरदस्ती कंदड़ कोन आहियो। त ज़ोरी ज़बरदस्ती इस्लाम में उन्हनि खे दाख़िल कयो। तव्हांजो कमु आहे दलीलनि सां, बराहीन सां इस्लाम जी दावत खे माण्हुनि जे साम्हूं रखणु, उन जा शक शुबहा जेके आहिनि उन्हनि जा जवाब ॾियणु। ज़बरदस्ती तव्हां नथा करे सघो। ला इकराह फ़िद्दीन, जीअं फरमाए त दीन में ज़बरदस्ती कोन्हे, ॾाढ कोन्हे। इल्ला मन तवल्ला व कफ़र, मगर उहो जंहिं पुठि फेरी व कफ़र ऐं कुफ़र कयो। जेको माण्हू तव्हांजी नसीहत खे क़बूल नथो करे, तव्हांजी दावत जो इनकार करे थो ऐं उनखे पुठि ॾिए थो, एराज़ करे थो, फ़युअज़्ज़िबुहु अल्लाहुल अज़ाबल अकबर, पोइ अल्लाह उनखे अज़ाब ॾींदो, सभ खां वॾो अज़ाब। उनजो मामिलो अल्लाह ॾांहुं आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनखां पुछंदो त अल्लाह जे अज़ाब खां उहो बची न सघंदो, बल्कि सभ खां वॾो जेको अज़ाब आहे जहन्नम जी सूरत में, फरमाईं त अल्लाह ताला उनखे उहो अज़ाब ॾींदो। इन इलैना इयाबहुम, बेशक असां ॾांहुं ई आहे इयाबहुम, उन्हनि जी वापसी। वापसि दुनिया मां उन्हनि खे मोटणो आहे त केॾांहुं वेंदा, फरमाईं त उहे असां ॾांहुं ईंदा, असां वटि ई मोटणा आहिनि। सुम इन अलैना हिसाबहुम, पोइ बेशक अलैना असांजे मथां आहे हिसाबहुम, उन्हनि जो हिसाब ऐं किताब। उन्हनि सां जेको मामिलो करिणो आहे उहो असां कंदासीं, उन्हनि जे अमलनि जे मुताबिक़ असां उन्हनि खे बदिलो ॾींदासीं। बाक़ी तव्हांजो कमु आहे दावत ॾियणु, हक़ ऐं सच जी खरी दावत ऐं पैगाम खे माण्हुनि जे साम्हूं रखणु। केरु क़बूल करे थो त उहो ख़ुशनसीब आहे, अल्लाह ताला उनजी नेकी, उनजो बदिलो उनखे ज़रूरु ॾींदो। ऐं जेको माण्हू इनकार कंदो, एराज़ कंदो, हक़ खे क़बूल कोन कंदो या हक़ सां वेर ऐं दुश्मनी रखंदो, त उनजो मामिलो अल्लाह जे हथ में आहे ऐं अल्लाह ताला ॾांहुं उनखे वापसि अचिणो आहे ऐं पोइ अल्लाह उन सां हिसाब ऐं किताब कंदो। जीअं हदीस में अचे थो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त
केतिरो हिसाब कंदो, एतिरे ताईं जो का मोदी बकरी खे कंहिं सिंगनि वारी बकरी जेकॾहिं को टकर हयो हूंदो त उनजो बि हिसाबु थींदो। पोइ काफ़िर जॾहिं ॾिसंदो त अल्लाह ताला जो इहो इंसाफ़ आहे, उन मोदी बकरी खे सिंग ॾिना वेंदा। उहो सिंगनि वारी बकरी जंहिं दुनिया में उनखे टकर हयां मारियो, उन सां पंहिंजो हिसाबु बराबरि कंदी ऐं उनखां पोइ उहे मिटी थी वेंदा, ख़तमु थी वेंदा। काफ़िर जॾहिं ॾिसंदो त चवंदो या लई तनी कुंत तुराबा, काश आऊं बि मिटी थी वञा, मुंहिंजो हिसाबु ऐं किताबु एतिरो ई हुजे हा जेतिरो हिननि जानवरनि जो हुयो। त अलाह रब्बुल इज़्ज़त जो हिसाबु, अलाह जो अदल यकीनन उहो थियणो आहे क़यामत जे ॾींहुं। इन में इंसान खे इहो पैगाम आहे त हिन दुनिया जी ज़िंदगी में उहे अमल कर जेके चङा आहिनि, जेके नेकी आहे, परहेज़गारी आहे, उनखे इख़्तियार कर, छो त अलाह वटि मोटी करे अचिणो आहे ऐं अमलनि जो हिसाबु अलाह खे ॾियणो आहे। अलाह ताला असां सभिनी खे क़यामत जे ॾींहं जी ऐं हिसाब ऐं किताब जी तयारी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वसल्लल्लाहु अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।